साईं मुंहिंजा शहज़ादे जी ज़ाल सां छा थो थिए बदनसीब छोकिरी। कहाणी खे मुकमल ॿुधिजो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे कंहिं मुल्क जो बादशाह जो पुटु शहज़ादो ईअं ई निकितो शिकार जे हवाले सां। वज़ीर साण लश्कर करियो वञे पियो त कंहिं अहिड़ी जॻह ते हिन खे बांसुरी जो आवाज़ सुर साज़ कननि ते पुॻो। शहज़ादो चवणु लॻो त अहिड़ो सुरीलो साज़ बांसुरी जो केरु पियो वॼाए। हाणे उन आवाज़ जे हिसाब सां ॻोल्हींदो अची पुॻो त छा ॾिसे त कंहिं अहिड़ी जॻह ते हिकु तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी बांसुरी पई वॼाए। हिन बि खणी जो आवाज़ ॿुधो, छोकिरी खे ॾिठो, आयो, हाल अहिवाल कयईं। छोकिरी खां पुछा करणु लॻो त तूं केरु, किथे वेठी आहीं, अहिड़ो सुरीलो आवाज़ तुंहिंजो। छोकिरी चवणु लॻी त आउं ग़रीब, मुंहिंजा माउ पीउ त मरी विया आहिनि, अकेली हिते ई रहां थी। बाक़ी जॾहिं बि का ॾुख तकलीफ़ ईंदी आहे त पोइ हीअ बांसुरी खणी वॼाईंदी आहियां। शहज़ादे खे उहा छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुई, वणी वेई, पसंदि अची वई। शहज़ादो चवणु लॻो त जे अगरि तूं अकेली आहीं, जे अगरि तोखे को एतिराज़ वग़ैरह न हुजे त हल तूं मूंसां गॾु, आउं तोसां शादी कंदसि। छोकिरी सोचणु लॻी त तव्हां शहज़ादा, बादशाह, आउं ग़रीब बदनसीब छोकिरी आहियां, ख़बर कोन्हे तव्हां छा करियो। शहज़ादो चवणु लॻो त मूं ते भरोसो ऐं यकीन रख, तोखे कुझु बि कोन्ह थींदो। अबा छोकिरी खे नेठि हिन मञायो, छोकिरी बि हिन सां गॾु हली आई। हाणे शहज़ादो उन छोकिरी खे वठी सिधो पंहिंजे महल में आयो, अची पंहिंजी माउ पीउ, बादशाह ऐं राणी सां मिलियो, हाल अहिवाल कयईं त शादी इन छोकिरी सां कंदसि। अबा नेठि उन छोकिरीअ सां शहज़ादे जी शादी थी, बादशाह ऐं राणी मञी विया। हाणे शादी जॾहिं थी अञा दंग मस थियो त उन महिल कंहिं राणी जो जेको मुल्क हो उतां को न्यापो आयो बादशाह ॾांहुं त बादशाह सलामत, मूं वटि तमामु जंग लॻण वारी आहे, को ॿियो मुल्क आहे जेको जंग थो करे, तव्हां अचो, तव्हांजो लश्कर मोकिलो या तव्हां मां केरु अचे जंग में मुंहिंजी मदद करे। हाणे होॾां शादी अञा शहज़ादे जी थी, दंग थी त बादशाह चवणु लॻो त हाणे राणी पाड़ेसरी मुल्क आहे ऐं जेको ईअं चयो आहेसि त हाणे जंग आहे त हाणे कंहिंखे न कंहिं मोकिलियो। चवणु लॻो त शहज़ादे खे मोकिलियां थो। बादशाह आयो शहज़ादे वटि, शहज़ादे अञा शादी थी, दंग मस थी, शहज़ादो अञा पंहिंजी उन ज़ाल सां राति बि हिकिड़ी न गुज़ारी। आयो अची चवणु लॻो त बाबा फलाणे मुल्क जी राणी, हुनखे को मुल्क जंग करणु थो चाहे उन सां, ऐं हुनखे ज़रूरत आहे, तूं वञ लश्कर साण करे ऐं पोइ जंग या खटराया राणी खे। शहज़ादो चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे। अबा हाणे यकदमि लश्कर तयारु थी हलियो। शहज़ादो पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए हलियो, चवणु लॻो त जंग जीअं ख़तमु थी, जेतिरो टाइम लॻो त आउं तो वटि पुॼी वेंदसि। अबा हाणे पंहिंजी ज़ाल खां थी, पंहिंजे माउ पीउनि खां उहो शहज़ादो मोकिलाए करे हिकिड़ी राति बि पंहिंजी ज़ाल सां न रहियो, निकिरी पियो लश्कर साण करे। हाणे हलंदा हलंदा पंधु तमामु जाम परे हुजे, हिन जी बादशाही तमामु वॾी हुजे। हलंदे हलंदे नेठि अची 2-3 ॾींहं लॻा। शहज़ादो अची कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻो, उते हिकिड़ो को दरवेश वेठल हो, को वॾो तमामु वण हो। शहज़ादो चवणु लॻो त हीउ दरवेश साईं वेठो आहे, हिते खेमा खोलियो ऐं हिते ई वेहूं था। अबा हाणे उते तंबू खीमा वग़ैरह लॻी आहे, उते शहज़ादे रिहाइश कई, सॼो लश्कर साण गॾु हुजे। दरवेश जी बि हिन ख़िदमत चाकरी शहज़ादे तमामु जाम कई। 2-3 ॾींहं थी हलिया ऐं होॾां ज़ाल शादी करे कुंवार पंहिंजी उते ई छॾे आयो हो शहज़ादो। हाणे शहज़ादे खे न सुख न निंड न जप अची राति जा 11-12 थिया। दरवेश चवणु लॻो त शहज़ादा साहिब ॾे ख़बर, ख़ैर आहे न, सुख अथई न चैन अथई। शहज़ादो चवणु लॻो त ख़ैर आहे, बसि ईअं ई। दरवेश त सम्झी वियो। दरवेश चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे तो शादी अञा नई कई, तोखे तुंहिंजी ज़ाल जी सिक तमामु जाम लॻी आहे, 2-3 ॾींहं तोखे थिया आहिनि पंधु में, तूं हिते अची पुॻो आहीं। शहज़ादो बि चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि इहा। त हिते उहो दरवेश चवणु लॻो तूं परेशान न थिए, आउं तोखे हिकिड़ो घोड़ो ॾियां थो, उॾंदड़ घोड़ो आहे, तूं उन घोड़े ते वञ तुंहिंजी ज़ाल सां माना मिली आहे, सिक तुंहिंजी लही वेंदी। त हिते शहज़ादो चवणु लॻो दरवेश खे त दरवेश साईं 2-3 ॾींहंनि जो पंधु आहे, हिते अची आउं पुॻो आहियां ऐं घोड़े ते आउं वेंदसि वरी कॾहिं वठंदुसि, मूंखे जंग लाइ पोयां वञिणो आहे। अबा हाणे हिते दरवेश चवणु लॻो त बाबा हीउ घोड़ो करामती घोड़ो आहे, तूं रुॻो वेह, तोखे अधु कलाक जे अंदरि पुॼाईंदो, पर सिॼु उभरण खां अॻु में वापसी तोखे हिते वञिणो आहे, न त पोइ तूं वरी हिते पुॼी न सघंदे। अबा दरवेश हिन खे उन महिल उहो घोड़ो हाज़िर करे ॾिनो। शहज़ादो चढ़ियो उन घोड़े ते जीअं चढ़ियो, अबा हाणे उतां देरि ई कोन कयो, घोड़े सिधो अची महल जे मथे घोड़ो अची बीठो। महल जे मथे उन शहज़ादे जो कमरो हुजे, राति जा अची 1-2 जो टाइम हुजे। शहज़ादो ते लथो। शहज़ादो पंहिंजे न माउ सां मिलियो न पंहिंजे पीउ सां मिलियो, मथे ई घोड़ो उते ई छॾे सिधो पंहिंजे कमरे में आयो। ज़ाल हिन वारी सुठी पई हुजे।
ज़ाल हिन वारी सुती पइजे। आयो ज़ाल वटि। ज़ाल जॾहिं हिनखे ॾिठो, ज़ाल चवणु लॻी तूं हींअर अहिड़े टाइम में हिते अची पुॻो आहीं। त हिते खणी शहज़ादे बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी सिक लॻी, तंहिंजे करे आउं आयुसि। अब हाणे राति जूं कुझु घड़ियूं जेके उन शहज़ादे पंहिंजी ज़ाल सां गुज़ारियूं, मुलाक़ात कयईं। हाणे मथां सुबुह थियण वारो हुजे, असुर वारो टाइम हुजे। दरवेश चयो त तोखे कीअं बि करे सिज उभरण खां अॻु में वरी हिते पुॼणो आहे, न त घोड़ो ग़ाइबु थी वेंदो। घोड़ो ॿाहिरि ॿधो पियो हुजे। हाणे शहज़ादो वेंझी सेंझी पंहिंजी ज़ाल सां मुलाक़ात करे ऐं चवणु लॻो त हाणे आउं वञा थो। शहज़ादी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, तूं जेकर आयो आहीं त पंहिंजे माउ पीउनि सां मुलाक़ात लाज़मी करियो वञ। शहज़ादो चवणु लॻो त न, मथां सिज उभरी वेंदो ऐं घोड़ो ग़ाइबु थींदो, वरी आउं हुते पुॼंदुसि कोन। आउं इहो ई बसि वरां थो। शहज़ादी पोइ बि चवणु लॻी, उहा शहज़ादे जी ज़ाल त घटि में घटि मिलियो वञे। शहज़ादो चवणु लॻो त तकड़ि आहे मूंखे हींअर, बाक़ी आउं तमामु जल्द वरी ईंदुसि जंग खटे। अब हाणे शहज़ादी जी ज़ाल जी शहज़ादे हिकु बि न ॿुधी, एतिरो कुझु चई ऐं पंहिंजी वरी ज़ाल सां मोकिलाए चढ़ियो उन घोड़े ते। घोड़े ते चढ़ियो ऐं वापसी अची उते दरवेश वटि पुॻो। हाणे शहज़ादी जी ज़ाल घणी चयो पर पंहिंजे माउ पीउनि सां कोन मिलियो। हाणे सुबुह अची थियो, वरी उतां दरवेश खां मोकिलाए उहो शहज़ादो त हलियो वियो जंग जे हिसाब सां। सो हाणे जंग तमामु वॾी, जंग खे तक़रीबन 6, 7, 8 महीना अची थियण वारा हुजनि ऐं हेॾां शहज़ादी जो पेट थी वियो। शहज़ादी खे उमेदगारी थी वई, पेट निकिरणु शुरू थियो। 6, 7 महीने जो पेट अची जॾहिं ॿाहिरि निकितो, शहज़ादी चवणु लॻी त हाणे शहज़ादो बि आहे कोन। उहा शहज़ादी ज़ाल चवणु लॻी हाणे ही उमेदगारी मूंखे शहज़ादे में थी वई, शहज़ादो मूंसां राति जो मुलाक़ात करे वियो, हाणे कीअं कंदसि। राणी खे जॾहिं ख़बर पई, हिनजी ससु खे ॾिठो त ही पेट भणा माई खे, शहज़ादे जी ज़ाल खे हैरत में पहुची वई। चवणु लॻी त मुंहिंजो पुटु जेको आहे सो हिन सां मिलियो बि कोन्हे, मुलाक़ात बि कोन कई, शादी थी शादी जी शाम जो ई हलियो वियो जंग ते, अञा न आहे आयो, हिनखे उमेदगारी कीअं थी वई। राणी चवणु लॻी त हीअ छोकिरी तमामु ख़राबु किरदार जी आहे। अची बादशाह सां ॻाल्हि कई। बादशाह खे जॾहिं ख़बर पई त बादशाह बि कावड़िजी पियो। बादशाह ऐं राणी छोकिरीअ चवणु लॻा त हीअ तो छा कयो, जॾहिं असांजो पुटु ई कोन्हे हिते, तोखे उमेदगारी कीअं थी वई। अब हाणे छोकिरी घणी कुझु चयो पर न राणी मञे न बादशाह मञे। चवणु लॻा त तूं ख़राबु आहीं, तूं निकिरी वञ असांजे घर मञा। हाणे उन छोकिरी खे जेके बि ॻह गटा सोन वग़ैरह पातलो हेॾां उहो हिननि न खसियो। चवणु लॻा त इहे तोखे आया, इहो जोड़ो बि कपिड़नि जो तोखे आयो, सोना ज़ेवर वग़ैरह तमामु जाम पातलो आहे। छोकिरी खे अब हाणे हिननि कढी छॾियो बादशाह ऐं राणी। चवणु लॻा त तूं ख़राबु क़िस्म जी माई आहीं। शहज़ादी हाणे बेवस लाचार, उमेदगारी पेट साण 7, 8 महीनों हुजे, हाणे निकिती उतां, हाणे केॾांहुं वञे, कंहिंजे दर वञे, न मिट न माइट न अज़ीज़ न केरु न छा। हाणे हलंदी हलंदी आई कंहिं अहिड़े झंग वारे पासे में, उते माठ करे कंहिं रस्ते ते वेठी हुजे। कुदरत जो हिकिड़ो जोगी, जोगी जो कमु नांग झलणु, हिते उते पिनणु। जोगी आयो, जोगी जो हिनखे ॾिठो त हिनखे ॻह गटा सोन तमामु जाम पातल हुजनि, अची हाल अहिवाल कयईं। छोकिरीअ बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं त मूंसां हीउ मसइलो आहे। जोगी चवणु लॻो त तूं हल मुंहिंजे घर रह, तुंहिंजो को धणी साई कोन्हे। अब हाणे जोगी उन छोकिरी खे वठी सिधो पंहिंजे घर आयो। अब हाणे जोगी जी नियत लालच ख़राबु थी वई। जोगी ऐं जोगिणी जी ज़ाल ॿई हुजनि। जोगिन जो घर कहिड़ो, मिड़ी अभरी सबरी भूंगी हुजे। का नशे वारी शइ अहिड़ी राति जो उन शहज़ादे जी ज़ाल खे, उन छोकिरी खे हिननि खाराए छॾी। छोकिरी सुम्ही रही। हिननि छा कयो, जोगी ऐं जोगिणी छा कयो, उहो सभु सोन वग़ैरह ॻह गटा जेके क़ीमती क़ीमती सामान सभु शहज़ादी जो लाहे करे ऐं खणी ऐं उतां ई भॼी आया। टपर हुननि जा कहिड़ा, केॾीमहिल किथे भूंगी ठाहिनि त केॾीमहिल किथे ठाहिनि, हलिया विया। सुबुह जॾहिं थियो, शहज़ादे जी ज़ाल जो उथे उहा छोकिरी ॾिसे त न जोगी न जोगिण, न ॻह गटा न सोन ॻिची में का शइ न हुजे। चवणु लॻी त भैया ज़ालिम ज़मानो वठी मूंखे पाण जोगी आयो हिते ऐं मूं खां फुरलुट करे वियो। मूं त हाणे का शइ कोन्हे, जेके बि सोन वग़ैरह इहो पातल हो सभु फुरे खसे खणी हलिया। अब हाणे बेवस लाचार केॾांहुं वञे उहा छोकिरी, 8 महीने जी उमेदगारी हुजे, छा करे। वरी उतां निकिती, हलंदी फिरंदी सिधो कंहिं अहिड़ी जॻह ते आई, पीरसन पोड़ो फ़क़ीर हुजे। आई अची उनजे आस्थाने ते उहो वीचारो वेठो हुजे। को मानी टुकर लोलो ॾियो वेंदो हो, कीअं को छा मिड़ी ईअं ई। आई अची उन वटि, फ़क़ीर उन पोड़े पीरसन बि ॾिठो, इन छोकिरी खे हाल अहिवाल कयईं। छोकिरी बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त फ़क़ीर पोड़ो पीरसन चवणु लॻो त अमां हाणे हिते ई मूं वटि रही पोइ जेको लोलो टुकर मूंखे मिले थो त तोखे बि ॾींदसि, आउं बि खाईंदसि। अब हाणे उहा छोकिरी उते रहणु लॻी। नेठि अची उमेदगारी वारो टाइम अची थियो।
हाणे उमेदगारी वारो जॾहिं अची टाइम थियो त फ़क़ीर वीचारो पोड़ो हितां हुतां वियो वञी कंहिं दाई खे वठी आयो। अबा हाणे उन छोकिरीअ खे ॿार बि थी वियो, पुटु ॼायो हुनखे। हाणे उहा माई बि को हितां हुतां महिनत मज़ूरी कंदी हुई, कुझु फ़क़ीर खे लोलो टुकर माण्हू ॾियो वेंदा हुआ। नेठि अची साल थियो उन शहज़ादे जो पुटु, उहा शहज़ादी जो पुटु उहो बि अची साल खनि जो थी वियो। होॾां जंग खे तक़रीबन जाम टाइम थी वियो, साल 2 साल थी हलिया। हाणे शहज़ादो हुतां निकिरण वारे तो कयो, जंग माना ख़तमु थी वई। हाणे हुतां निकितो सिधो आयो, हलंदे फिरंदे पंहिंजे महल आयो, पंहिंजे माउ पीउ सां मिलियो। हिते हुते पुछा करणु लॻो मुंहिंजी ज़ाल केॾां वई। बादशाह ऐं राणी खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त शहज़ादो चवणु लॻो त ईअं आहे कोन, आउं आयोसि हिकिड़ी राति हुन सां मुलाक़ात करे वियोसि। सो हीउ मुंहिंजो ई पुटु हो, मूं मज़ाई उमेदगारी वञा अवां ही कहर करे अॼो, ही छा करे अॼो, वञा मुंहिंजी ज़ाल खे अवां घर में कढी अॼो बिना तस्दीक बिना तहक़ीक़ जे। बादशाह राणी चवणु लॻा त हाणे असांखे एतिरी का ॼाण ख़बर कोन्हे को तूं आयो आहीं, जेकर तूं आयो आहीं त असां सां मिलियो वञी हा न। तो अबा हाणे नेठि शहज़ादो बि परेशान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो त हाणे वञी किथे मुंहिंजी ज़ाल खे ॻोल्हियां। हाणे उहा छोकिरी त उहा बादशाही बि छॾे हली वई हुई। हाणे उहो शहज़ादो ॻोल्हे पियो हिते हुते पंहिंजी बादशाही में, हिते पुछा गछाऊं पर हाणे मिले। अबा हाणे वक़्त जे हिसाब सां हलंदे नेठि जे 8, 9, 10 साल थी हलिया। 8, 9, 10 साल थी हलिया। छोकिरो अची हुन शहज़ादे और उहो बि अची वॾो थियो। फ़क़ीर पोड़ो पीरसन सफ़ा हाणे वीचारो बिस्तरे भेड़ो पइजी वियो। छोकिरी हूंदी हुई आहे शहज़ादे जी ज़ाल, उहा हितां हुतां वरी पोरियो ॿोरियो कंदी हुई, पाण बि खाईंदी हुई, फ़क़ीर खे बि खाराईंदी हुई, पुट खे बि खाराईंदी हुई। मिड़ी जान वक़्तु हुनजो हलियो पिए। हाणे हिकु चकर को चोर उन इलाइक़े में मटिया। चोर जो ॾिठो हिन शहज़ादे जी ज़ाल खे, तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, अबा विझी ॿाम जा हथ ऐं हिनखे खणी हलिया। फ़क़ीर घणियूं रियूं घोड़ा कई पर ॿियो मिड़ी ख़ैर छोकिरो त अञा 8, 9 साल जो कुझु न करे सघियो। चोर अबा हाणे उन छोकिरी खे खणी हलिया, शहज़ादी जी ज़ाल खे खणी हलिया। हाणे रहियो फ़क़ीर पोड़ो पीरसन, न दा न फरियाद केरु ॿुधे। चोर त चोर, छोकिरो 8, 9 साल जो वीचारो हाणे छा करे। चोर हरामी शहज़ादे जी ज़ाल खे हरामी खणी हलिया, तमामु परे निकिरी हलिया, कंहिं अहिड़े ॿिए इलाइक़े में आया। शहज़ादी वटि उहा बांसुरी, शहज़ादे ज़ाल वटि बांसुरी साण गॾु हूंदी हुई। सो इहो किथे बि ॾुख तकलीफ़ ईंदी हुई त माना सुर वॼाईंदी हुई। हाणे ही खणी हलिया। चोरनि सोचियो त भञा हाणे हिन वटि आहे त का शइ कोन, खयों थी हिनखे सही, पर हाणे कीअं करियूं। हिननि चयो त हाणे हलूं था, फिलाणो कोठो तमामु वॾो मशहूरु आहे, वॾी माई पैसा तमामु जाम ॾींदी आहे, हली उन शहज़ादी इन माना छोकिरी खे उते खपायूं था। आया अबा हाणे कोठी जेका वॾी सरताज हुजे, वॾी माना सरदार हुजे, आया उन वटि, उन सां हाल वाल कयूं। उन बि खणी जो ॾिठो त छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। तो हाणे हुनजे घर आया शाम वारे टाइम में, तो हुन सां हाल वाल कयूं। सो चोरनि चयो त हिन जा घणा पैसा। माई चवणु लॻी त हेतिरा पैसा आउं ॾींदसि। अबा हाणे चोरनि खे जो पैसा मिलिया, चोरनि जो कमु चोरी करणु, पोइ जेका शइ हथु चढ़े त उनखे ॾेई छॾनि, खपाए छॾनि, विकिणी छॾनि। अबा हाणे उहा छोकिरी हिननि विकिणी छॾी, कोठे जी माई खे ॾेई छॾी हिननि। चोर उतां पैसा खणी हलिया विया। हाणे उहा माई उते ई रहणु लॻी। हाणे कोठो घर बि उते, छोकिरी बि उते, सॼो कमु उते। अबा हाणे उनखे राहे छॾी उते। होॾां जो शहज़ादो ॻोल्हींदे पंहिंजी ज़ाल खे माना अचे पियो, न ज़ाल जो ॾस न पतो। चवणु लॻो त हाणे हिन बादशाही में आहे कोन, वञा थो कंहिं ॿी बादशाही में ॻोल्हियां थो। हाणे हीउ छोकिरो वीचारो नंढो, इनखे 10-15 ॾींहं थी हलिया। हाणे न केरु कमाइण वारो न खाराइण वारो, केरु कमाए खाराए। हाणे फ़क़ीर त पियो हुजे, को लोलो टुकर केॾी महिल ॾींदो त केरु कोन ॾींदो। त पोइ हाणे छोकिरो वीचारो छा करे जो वञी, चवणु लॻो त वञी किथे ख़ैरु ख़ैरात वठां, ॿियो छा करियां। नंढिड़ो छोकिरो 8, 9 साल जो उन शहज़ादे जो हाणे आयो कंहिं अहिड़े चौंक ते, कंहिं अहिड़े चौराहे गस ते आयो, अची उते बीह रहियो, माण्हू खां ख़ैरु ख़ैरात पियो वठे। शहज़ादो बाबा को ॻोल्हींदो नेठि अची उन जॻह ते अची पुॻो जिथे ही छोकिरो ख़ैरु ख़ैरात नंढो 8, 9 साल जो वठंदो। हाणे उहो शहज़ादो, हाणे इन जो पुटु हुजे, शहज़ादो इन जो पीउ हुजे। शहज़ादे आयो अची वेझो, छा ॾिसे त उन छोकिरे जी ॻिची में हिकिड़ो लाकेट पातो पियो हुजे। शहज़ादे जॾहिं उहो लाकेट ॾिठो, शहज़ादो चवणु लॻो त हीअ लाकेट त मूं मुंहिंजी ज़ाल खे ॾिनो हो, उन छोकिरी खे ॾिनो हो, ऐं हीअ लाकेट हिन जी ॻिची में कीअं आयो। शहज़ादो अबा लही आयो, अची पुछा करणु लॻो। नंढो छोकिरो 8, 9 साल जो, अञा ॻाल्हाईंदो कंदो हो, सम्झंदो हो, हाल वाल करणु लॻो। त छोकिरे बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे, ऐं असीं फिलाणे हंधि रहूं था, हिकिड़ो फ़क़ीर आहे, ऐं हाणे हिते ख़ैरु वठणु मुंहिंजी अम्मा खे को हले केरु खणी वियो आहे। छोकिरो 8, 9 साल जो एतिरो चवणु लॻो। लाकेट हुनजी ॻिची में। सो शहज़ादो चवणु लॻो त का न का ॻाल्हि आहे, जेको लाकेट हिन जी ॻिची में, ख़बर कोन्हे छा राज़ आहे, छा मसइलो आहे। अबा हाणे शहज़ादो उन छोकिरे खे वठी सिधो उन फ़क़ीर जे आस्थाने ते आयो, अची हाल वाल कयूं, मिलिया।
फ़क़ीर बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त बाबा अहिड़े अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी माई हिकिड़ी आई हुई मूं वटि हिते उमेदगारी सां हुई, हीउ छोकिरो उनजो आहे। शहज़ादे जॾहिं इहो ॾिठो त शहज़ादो चवणु लॻो त पोइ हीउ पुटु मुंहिंजो उमेदगारी थी ऐं हिते जेको तो ॿारु थियो हीउ पुटु मुंहिंजो, लॉकेट हिनखे पातल आहे, इहो ई लॉकेट मूं ॾिनो हुयो शहज़ादी खे। पोइ अची ख़बर कोन्हे 3-4 चोर हुआ बा खणी हलिया। हाणे आउं पोड़ो पीरसन मज़दूर माण्हू केॾी महिल उथी कोन थो सघां टंगनि खां, मूं त घणी कोशिशि कई पर कुझु न करे सघियसि। हीउ छोकिरो 8-9 साल जो नंढो अबा शहज़ादे पंहिंजे छोकिरे खे भाकुर पाए मिलियो कयो अबा ॾाढो माना जेको सो रुनू चवणु लॻो त हीअ छा थी हलियो बणिया, मुंहिंजो शहज़ादे जो पुटु बणिया छोकिरो वञी चौराहे ते पिने पियो। अबा हुनखे ॾाढो ॾुख थियो। उन महिल उन फ़क़ीर खां थिए करे चवणु लॻो त हाणे हिन इलाइक़े में मुंहिंजी ज़ाल शहज़ादी हूंदी। उतां ई अबा हाणे घोड़े ते चढ़ियो, उन छोकिरे खे उतां वरिती सिधो आयो पंहिंजी बादशाही में आयो छोकिरो आयो हुते माना महल में उते छॾे करे होॾां जेको सो पंहिंजे माउ पीउ वटि ऐं वरी उतां निकितो। कुझु वज़ीर कुझु सिपाही करे साण अबा निकितो। हाणे आयो अची इन बादशाही में वरी हाणे ॻोल्हे पियो हितां हुतां। हाणे उन शहर में उहो कोठो हुजे जिथे उहा हीअ हुजे। अबा हाणे उन कोठे ते उन कोठे जे चौराहे माना दरी ते वेहो करियो ऐं हीउ बि अची उन शहर में शहज़ादो पुॻो। हाणे हिते हुते ॻोल्हे पियो त उन मंझि शहज़ादी खे तमामु जाम तकलीफ़ हुजे। हिकिड़ो त पुटु माना जेको आहे सो अलाए किथे, ॿियो मुड़ुसु शहज़ादो बि अलाए किथे, तमामु तकलीफ़ हुजे। शहज़ादी बांसुरी खणी उहा शहज़ादे वारी ज़ाल अची वॼाइण लॻी। उन शहर में कोठो हुजे, उहो शहज़ादो को वज़ीर को सिपाही उहो बि उन शहर में हुजनि। बांसुरी जॾहिं वॼण लॻी उहो साॻी सुरो साद अची शहज़ादे कननि ते पियो त शहज़ादो चवणु लॻो त शहज़ादी इहा जेको सुर ऐं साद वॼाए पई आहे हिते ई किथे आहे। हाणे शहज़ादो हितां हुतां ॻोल्हंदो सिधो आयो अची उन कोठे वटि चवणु लॻो त अड़े हीअ आवाज़ु सुर साद त इन कोठे में अचे पियो। आयो अची उन कोठे वारी माई सां मिलियो, चवणु लॻो त हीअ बांसुरी छोकिरी वॼाए पई आहे हिते अची हाओ। अबा हाणे चई हुनखे घुरा। अबा उन छोकिरी खे सॾे माना उहा माई वठी आई ॿाहिरि। माई जो ॾिठो शहज़ादे खे त हैरत में पइजी वई। शहज़ादे पंहिंजी ज़ाल खे ॾिठो, चवणु लॻो त हल बणिया हीअ कोठे ते मुंहिंजी ज़ाल शहज़ादी कीअं। अबा शहज़ादी अबा रोईंदे रोईंदे सिधो अची शहज़ादे खे भाकुर पाती। शहज़ादे बि अबा पंहिंजी ज़ाल खे भाकुर पातो। शहज़ादो चवणु लॻो त हीउ मसइलो तोसां छा थी वियो हलियो, कीअं तूं छा थी वियो, तोखे वञा किथां मां किथां तूं आहे, तोखे मूं शहज़ादी बणाए रखियो मुंहिंजे महल में ऐं उतां खां थींदे थींदे तूं अची कोठे ताईं पुॻे। अबा हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी त जेको कुझु थियो सभु तो कयो। मूं तोखे अॻु में ई चयो जॾहिं तो मूंसां शादी कई, मूं चयो अमी बादशाह माण्हू शहज़ादा माण्हू अलाए छा करियो कीअं करियो, नेठि ईअं कयई न। चई मूं छा कयो, चई मूं जॾहिं तोखे चयो न तूं मूंसां मुलाक़ात करणु आयो आहीं त घटि में घटि पंहिंजे माउ पीउ सां मिलियो वञी आहे न। हुननि खे बि ख़बर पई आहे न त हाणे तूं मिले कोन हुननि सां। हुननि त इहो ई सोचियो त हिन खे उमेदगारी कंहिं ॿिए मञा थी आहे। पोइ मूंखे हुननि घर मञा कढी छॾियो। हाणे घर मञा कढी छॾियो ऐं दर बदर थी वियसि। उतां खां निकिता जेका जोगी फ़क़ीर मिलिया उहे बि मूंखे लुटे फुरे हलिया। उनखां पोइ फ़क़ीर वटि रहे थो, उतां चोर खणी विया मूंखे। चोरनि वरी हिते खपाए मूंखे छॾियो अथनि, पर अञा बि इज़त खे टिको न आहे लॻो। कुदरत ख़ुदा जी जेको दाग़ लॻण खां अॻु में तूं पुॼी वञो। हाणे इहो ई मसइलो आहे जेको मूंसां थियो। मुंहिंजो पुटु ख़बर कोन्हे किॾां वियो हलियो, किथे हलियो। शहर चवणु लॻो तूं परेशान न थी, तोखे तुंहिंजो पुटु मिली वेंदो हलियो। हाणे तूं मिली वएं, तुंहिंजो पुटु ई मिली वेंदो। हाणे तुंहिंजा ॾुखनि जा ॾींहं ख़तमु थी हलिया। अबा हाणे उन माई खे पैसा ॾेई ऐं हितां शहज़ादी छॾाए वरिती। शहज़ादी खे वठी सिधो पंहिंजे महल ॾांहुं पे आयो त शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजो पुटु, चई तुंहिंजो पुटु तोखे मिली वेंदो, परेशान न थी। सिधो अबा महल में वठी आयो शहज़ादी खे। शहज़ादी छा ॾिसे त उहा नंढो छोकिरो हुते अॻु में मौजूदु हुजे। शहज़ादी उहा डोड़ंदी आई अची शहज़ादी जी ज़ाल अची पंहिंजे पुट खे भाकुर पाती कई त हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा त अमां असांखे माफ़ु कर, असांखां वॾी ग़लती थी, असीं जो तसदीक़ बि कोन कई, सम्झासीं बि कोन जो तोखे दरबदर करे छॾियो अथई। अबा शहज़ादी बि खणी हिनखे माफ़ु कयो। शहज़ादी जी ज़ाल चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, माइटु आहियो, जेको कुझु चवंदा चङाई जो चवंदा, पर बहरहाल मूं तव्हांजे पुट खे जाम चयो पर हिन अव्हांखे जेको आहे सो माना कोन आयो, अव्हांखे ॿुधाई कोन, जे ॿुधाया त एतिरी शाम त न अचे हा। पर बहरहाल जेको थियो, जेको नसीब में लिखियलु हो सो थियो। बदनसीब त आउं अॻे आहियां, पर जेको थियो सो थियो। हाणे उहा शहज़ादी जो पुटु शहज़ादो हसी ख़ुशी सां उन महल में रहणु लॻा, सुठी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। छोकिरी जो नसीब सुठो थी हलियो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।